बांधी में 3 ॾींहं क़तल थियल सहाफ़ी रज़ा मोहम्मद जमाली जो क़त्ल केस दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल जे भाइटे सोहेल जमाली जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। केस में सिद्दीक़ जमाली, अयूब जमाली, सज्जाद जमाली, गफ़ार ऐं 3 नामालूम माण्हू नामज़द आहिनि। हथियारबंदनि जे हमले में रज़ा मोहम्मद जमाली क़तल ऐं जीएन जमाली ज़ख़्मी थी पियो। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे बांधी में 3 ॾींहं अॻु क़तल थियल सहाफ़ी रज़ा मोहम्मद जमाली जो क़त्ल केस दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल जे भाइटे सोहेल जमाली जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। केस में सिद्दीक़ जमाली, अयूब जमाली, सज्जाद जमाली, गफ़ार ऐं 3 नामालूम माण्हू नामज़द कया विया। हथियारबंदनि जे हमले में रज़ा मोहम्मद जमाली क़तल ऐं जीएन जमाली ज़ख़्मी थियो हो। फ़रियादी जो इहो चवणु आहे। बांधी में 3 ॾींहं अॻु क़त्ल थियल सहाफ़ी रज़ा मोहम्मद जमाली जो क़त्ल केस दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल जे भाइटे सोहेल जमालीअ जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे मोहम्मद हनीफ़ जमाली। जी मोहम्मद हनीफ़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, बांडी में 3 ॾींहं अॻु हथियारबंदनि सां क़त्ल थियल सहाफ़ी रज़ा मोहम्मद जमाली ऐं ज़ख़्मी थियल संदसि भाउ शरीफ़ जमाली ऐं सालियो पुलिस एहलकार जीएन जमाली जो केस रज़ा मोहम्मद जमाली जे भाइटे सोहेल जमाली जे फ़रियाद ते सिद्दीक़ जमाली, अयूब जमाली, सज्जाद जमाली, गफ़ार जमाली ऐं नामालूम माण्हुनि समेत 7 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। फ़रियादी केस में मौक़िफ़ ॾींदे चयो त 3 ॾींहं अॻु जवाबदार सिद्दीक़ जमाली, अयूब, सज्जाद, गफ़ार ऐं 3 नामालूम माण्हुनि असांजे घर ते हमिलो करे सिधी फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में रज़ा मोहम्मद जमाली क़त्ल ऐं पुलिस एहलकार जीएन जमाली ज़ख़्मी थी पियो। साॻियनि ई हथियारबंदनि 5 मिंट जे मुफ़ासिले ते आमुर जी शाख ते वेठल मुंहिंजे ॿिए चाचे शरीफ़ जमाली फायरिंग कई, जेको ज़ख़्मी थी पियो, जेकी हिन वक़्तु नवाब शाह इस्पताल में एमरजेंसी वार्ड में दाख़िल आहिनि। वाज़े रहे त वाक़े खे 3 ॾींहं गुज़रण बाद केस दाख़िल कयो वियो, पर अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। जी ठीकु आहे, अवांजी महिरबानी हनीफ़ अपडेट करण जे लाइ।